नाज़िन पनो आखिली भरपासे में मुनाफ़ेखोर वापारियन आम वापे जी शयुनि जा अघ चोट चाढ़े छॾिया आहिनि, जंहिं सबबि ग़रीब तोड़े रोज़ेदार तबिको सख़्त मायूसी जे वार चढ़ियल आहे। उन हवाले सां ॾिसूं था एहसान भट्टी जी रिपोर्ट। जी, रमज़ान जो भलारो महीनो शुरू थींदे ही पनो आकिल जे वापारियनि खाधे पीते जी शयुनि जा अघ बीणा करे छॾिया आहिनि। इन हवाले सां असां सां गॾु मौजूदु आहिनि शहरी, अचो त खेसि ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। जीअं त मुस्लमाननि जे मुल्क में जीअं रमज़ान मुबारक जो महीनो ईंदो आहे ऐं एतिरी जो महांगाई थींदो आहे, हीअ जेके हुकूमत आहे न, तेल महांगो, गैस महांगो ऐं खंडु अटो ऐं चीनी सभु शइ महांगी, सब्जी महांगी, उन में गवर्नमेंट जो हथु आहे। इहो गवर्नमेंट पंहिंजो टैक्स थो वठे। हिते बि तव्हां वञो त एसडीएम या मुख़्तरकार मीटिंग करे कंहिं बि शहरी माण्हू खे नथो घुराए। हिन टाइम महांगाई उरूज ते खड़ी आहे। हिन टाइम सिंध गवर्नमेंट ऐं सखर ज़िले जी इंतज़ामिया, तालका पनो आकिल जी इंतज़ामिया खे घुर्जे त जेके बि आम वाइपे जूं शयूं आहिनि उन्हनि ते कंट्रोल करण जे लाइ डेली वेजिस ते जेके गवर्नमेंट जे तरफ़ां लिस्ट ॾिनी वई आहे उनखे चेक इन बैलेंस कयो वञे। हिन महिल ताईं हुकूमत जे तरफ़ां कोई बि अहिड़ो उपाउ न वरितो वियो आहे, न कोई जो ज़िले इंतज़ामिया जे तरफ़ां, न कोई तालका इंतज़ामिया जे तरफ़ां हिन टाइम ताईं का चेक इन बैलेंस थी आहे। सब्ज़ी फ्रूट जेके बि अशिया खुर्दनोश आहिनि अवाम जे खाइण जे हवाले सां हिन टाइम हू आसमान सां ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। जेको बि मुख़्तियारकार आहे, एसडीएम आहे, कमिश्नर आहे, उहो मार्केट में वञी उन शइ ते नज़र करे आम वाइपे जी जेके शयूं आहिनि उन्हनि जा अघ जाचे त जेके असांजे तरफ़ां हुकूमत जे तरफ़ां अघ जारी कया विया आहिनि, इहे शयूं फ्रूट्स सब्जियूं उन अघ ते वाइपे थियनि थियूं या वरी उन खां अलावा पंहिंजा अघ मुक़रर आहिनि। ॾिसो त जीअं रमज़ान शरीफ़ जो भलारो महीनो आहे तीअं महांगाई सफ़ा चोट चढ़ी वई आहे। ग़रीब माण्हू जो जीअण जंजाल थी वियो आहे। छा वठे ग़रीब माण्हू, जेको मज़दूर माण्हू आहे या जेको आमदनी वारो आहे, जंहिंजी घटि आमदनी आहे, पघार वारो माण्हू, उहो पूरो ई नथो पए पंहिंजा बच्चा पाले, ॿारनि खे स्कूल पढ़ाए या कहिड़ी शइ वठी कहिड़ी खपे। त इन करे महिरबानी करे महांगाई ते इंतज़ाम खे अर्ज़ु आहे त महांगाई ते कंट्रोल कयो वञे। हर कंहिंजा पंहिंजा पंहिंजा रेट आहिनि, हिन में कोई बि शक कोन्हे। हर दुकान ते वञो, काई बि शइ वठूं था पिया, हर कंहिंजा अलॻि अलॻि रेट आहिनि, यानी कि हिकु रेट त को आहे ई कोन। इन्हनि जा बि मुख़्तलिफ़ रेट ॾींदा। जहिड़े असां दुकान ते वञूं था पिया, को फ़र्ज़ु कयो का दाल, मांहि जी दाल आहे त 150 रुपए किलो आहे त को 170 रुपए ॿुधाए थो, को 200 रुपए ॿुधाए थो, को हिकु रेट न आहे। माना अवाम खे त ईअं छिलियोनि था पिया, रेट ॿोट पंहिंजा हणी करे अवाम जो जीवन जंजाल करे छॾियो आहे। सब्जी वठो, फ्रूट वठो, यानी कि कोई बि माना हिकिड़ो माना कानून कोन्हे। बराए महिरबानी असां हुकूमत खे इहा पुरज़ोर अपील कयूं था त इन रेट ते थोरो घणो कंट्रोल कयो वञे ताकी आम माण्हू उन मां फ़ाइदो वठी सघे हिन रमज़ान जे महीने में।